लोड शायर उस्ताद महबूब दर्स के कल दिल जो अटैक थियो हो। बहरहाल संदसि हाणे तबीयत तमामु बहितर आहे। रब पाक खां तमामु दोस्तनि खे इहा ई इल्तिजा त रब पाक खां दुआ घुरनि त असांजे उस्ताद महबूब दर्स खे सुठी सिहत ऐं सुठी सिहत अता फ़रमाए। संदसि किताब मुल्क जे तोहफ़े मां हिकु तहरीर आहे, तमामु दोस्तनि जे नाव कजे थी। उस्ताद महबूब दर्स लिखनि था, मुंहिंजे दिलि जी हिकु दर्द कहाणी त सिकण वॾो सूर, मोहबत वॾो मामरो, अठई पहर मलूर, साहत सिगोन जिंदड़ो। हा मूं हिमत न हारी आहे ॾुखनि जे हिन ॾेह में, लुड़क लोक खां लिकाए मुर्कूं हर मोड़ ते विरखा करण जूं वॾियूं कोशिशूं हिन साह जे सॻे सां सलाड़े जीअण जा जतन कंदो थो रहां। पर ओ मुंहिंजी महबूब घरवारी, तुंहिंजे ऐं मुंहिंजे उन ई नंढपण जे नाज़ुक यादुनि खे विसारणु सच त मुंहिंजे वस जी ॻाल्हि कतई कोन आहे। तो हिकु मिसकीन हारी मुंहिंजे वेझे माइट जे कखाई झोपड़ीअ में जनमु वरितो हो। मूं बि साॻी तबिके जे ग़रीब हारीअ जे घर में अखियूं खोलियूं हुयूं। इहो तहलके घोड़ाबारी जे तारीख़ी माग दरगाह पीर पठो जो प्यारो ॻोठु पीरार जा पट वारो पुठ ते पियल इलाइक़ो, जिते न का बिजली, न को पको रोड, न तइलीम जी का सुठी सहूलत। मूं वटि रहण लाइ कखाऊं घर आ, तोखे वणी वियो तुंहिंजो शहर आ। उन ॿाराड़ीअ जे ॻोठ जे गलियुनि जी नंढे हूंदे वारियूं रांदियूं, रोशा खिल भोग खिंचलूं, लाड़ जूं हसीन शामूं, वॾा वण चोतरफ़ सावकूं, पखियुनि जूं पुकारूं, अबाणे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जूं पटियूं, रिसेस वारियूं रांदियूं, ॿारोतनि जूं बातड़ियूं ॿोलियूं, पेरनि उघाड़नि सां स्कूल जो सफ़र, ज़मीन में माल लाइ गाह कपण, सारियुनि जा लाबारा, छा त उहे ॾींहं हुआ। नंढे हूंदे वॾो जल्दी थियण जो शौक़ु जाॻियो हो, उमिरि कचड़ीअ में का मोहबत करण जो शौक़ु जाॻियो हो। वॾियुनि ग़लतियुनि खे वरजायम, विधाए न ॻाल्हि ॻाराणा, वराए जल्द वापसि ॾे उहे मुर्कूं उहे माणा। आऊं तोखां उमिरि में वॾो हुअसि, उन करे अबाणे ॻोठ वारे स्कूल मां डबल प्रमोशन ज़रिए 5 दर्जा पास करे अंग्रेज़ी पढ़ण लाइ हाई स्कूल वरी शहर में वञी पहुतसि। तोखे मुंहिंजे महबूब वॾे मरहूम भाउ मोहम्मद हुसैन दर्स वरी सिंधीअ सां गॾु क़ुर पाक पढ़ाए पूरो करायो हो। मूं बाबा साईंअ सां गॾु ज़मीन में पोरियो बि कयो, पंहिंजूं गऊं चारियूं, धाईअ में रातियुनि में वाह जो पाणी ज़मीन ते पहुचाइण, नांग लताड़ींदे वक़्तु गुज़ारियो हो। असांजी शौक़ शोहरत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे, दुनियादारी ऐं दौलत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे, चरिया हिन चंड चाहत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे, फिराकनि जो ऐं फुरहत जो किसो बिल्कुलु अलॻि आहे। महबूब दर साहिब लिखनि था त आउं इंटर ताईं रेगुलर मस पढ़ी सघियसि। गुरबत सबबि पुलिस खाते में नंढड़ो नौकर भर्ती थी कराची ट्रेनिंग करणु हलियो वियसि। थोरी पघार ते नंढड़ो नौकर हूंदे बि पाण खे वॾो भागवंद भाईंदो हुअसि। उन दौरान मुंहिंजी जवान भेण जन्नत जी जवानी वारे मौत मारे विधो। ट्रेनिंग में हुअण करे संदसि कुल्हे कांदी बि न थी सघियसि। पोइ अम्मा बाबा अदा वॾे जे इसरार ते तोसां शादीअ जो फ़ैसिलो थियो, जेको तुंहिंजो मुंहिंजो बि दिलि जो फ़ैसिलो हो। पर भाउ वॾे इहो चई शादी 2 साल खां पोइ कराइण जो चयो, छो त अदा तोखे इंटर ताईं तालीम मुकमल कराइणु चाहे पियो। ख़ैर सां तो इंटर पास कयो। अव्हां जे प्यार जी मेहंदी हथनि ते जो लॻी वई, असांजो भाग बणिजी वियो, सड़ी दुनिया सॼी वेई। ऐं पोइ पंहिंजे हथनि ते शादीअ जी मेहंदी रंग लातो। ज़िंदगी में तुंहिंजे अचण सां शाइरीअ में वॾी शोहरत मिलण सां गॾु पहिरीं चढ़ीअ लाइ मोटर साइकिल, पोइ जल्दी कार बि भाग सां मिली वई। पाण उन कार में थर जे सफ़र मुख़्तलिफ़ मागनि ते ख़ूब घुमियासीं। 5 सालनि ताईं औलाद बि कोन थियो। पोइ पहिरीं असद महबूब जे रूप में हिकु गुलाब घर में टिड़ियो हो। 3 सालनि बाद जवाद महबूब जानी बि भाकुरनि में आयो। उन बैदि मुंहिंजी महबूब धीअ अरम महबूब खोड़ ख़ुशियूं खणी घर में आई। जंहिंखे तुंहिंजो प्यार बसि 6 महीननि ताईं मस नसीब थियो, हुनखे वरी मुंहिंजी जीजल माउ पाले पई। नीह जी नाज़ुक निशानी आ इसद इरम जवाद, हा मूंखे औलाद वांगे आ प्यारी शाइरी। हाणे नंढड़ो भाउ मुजाहिद बि तइलीम खाते में उस्ताद थी वियो। बसि मच्छी जे तलाउ मां बि जाम पैसा मिलिया। मुंहिंजी नौकरीअ में तरक़ी बि थी वई। सभु ग़रीबीअ जा दाग़ दूर थी विया। पंहिंजे वॾे कुटुंब में रुॻो ख़ुशियूं हुयूं। पंहिंजो मकलीअ ते बि घर ठही वियो। अबाणे ॻोठ वारी ओताकड़ीअ ते कुर्ब जूं कचहरियूं, राग रंग दोस्तनि जा मेला। मतिलबु त ज़िंदगीअ में का कमी न थिए महसूसु थी। पोइ अलाए त कंहिंजी नज़र लॻी तुंहिंजी ओचितो तबियत नाचाक थी पई।
मक़ामी डॉक्टरनि खां वेंदे कराची महांगी तरीन अस्पताल में इलाज करायमि। तुंहिंजे सीने जे वॾे ऑपरेशन खां पोइ तूं होश में अचण बैदि मुंहिंजी अखियुनि जा लुड़क ॾिसी ॾाढो रुनी हुईं। मूंखे दिलासो ॾेई चई त चरिया ॾुख ज़िंदगीअ जो हिकु इम्तिहान हूंदा आहिनि। तूं दिलि न लाहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। हा पोइ तूं बिल्कुलु बीमारीअ मां जान छॾाए ठीकु थी वई ऐं अदा वॾो कराची मुक़ररु तारीख़ ते तुंहिंजूं टेस्टूं कराए वापसि ईंदा हुआसीं। हिकु राति देरि सां तो मूंखे निंड मां उथारे भरिसां वेहण लाइ चयो ऐं पोइ मूंखे यको यको ॾिसंदी रही। मूं पुछा कई त उथारण जो को ख़ासि सबबु? अॼु मिली वञ पोइ हयाती साथ शायदि ॾे न ॾे, बेवफ़ा शइ ज़िंदगी आहे, भरवसो कहिड़ो कजे। तो ॾुखारे थींदे चयो हो त जानी ज़िंदगीअ ते को एतबार नाहे, असद जिवाद इरम जी पारत हुजे। तो मूंखे ईअं बि चयो हो तुंहिंजी शाइरीअ जे किताब मुर्क जो तोहफ़े जो मवाद पुराणी टिणक में लिकाए रखियो अथमि। ईअं ई ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। सिजु उभरी वियो। मूं उहा ॻाल्हि भाउ वॾे खे बि ॿुधाई। हुन बि इहो चयो त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हुन शायदि को ख़्वाबु ॾिठो हूंदो। सॻा कारा वरन वारा ॻणे जिन में विधम गंढियूं, उहे तस्वीरूं खतड़ा ऐं छलारो माल ऐं मुंडियूं, पुराणीअ टिणक में रखियल मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। असांजो आहे अचणु मुश्किल, मुंदूं ॼाणनि ऐं तूं ॼाणी। सुबुह पंहिंजे अबाणे ॻोठ में नौजवान अब्दुलसलाम दर्स जी फोतकीअ जो इतला पहुतो हो। मूंखे अदा वॾे खे हुन जे जनाज़े में वञिणो हो त तूं मूंखे मना कई त तूं मूंखे छॾे न वञ, पर गाॾीअ जी ड्राइविंग मूंखे करणी हुई। उन करे अदा वॾे जे इसरार ते मूंखे मोकल ॾिनई। वापसि जल्द घर अचण जो चई। तो वरी किताब पे पढ़ियो। असां जनाज़े में शरीक थी सिज लथे महल गुलामला वटि पहुतासीं त भाइटे दिलदार हुसैन फ़ोन करे चयो त तुंहिंजे साह में तकलीफ़ थी आहे। हू तोखे कार में खणी सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में पहुतो हो। 15 मिंटनि में असीं बि उते पहुतासीं। बसि तो मुंहिंजे हिकु हथ में हथु विझी बेड ते भरिसां वेहण लाइ छिके वेहारियो ऐं तूं मुंहिंजे सीने ते लेटी पई हुईं। यको मुंहुं में निहारे रही हुईं। बसि ओचितो ई ओचितो तुंहिंजो जिस्म सर्द थी वियो ऐं अखियूं खुलियल ई रहिजी वियूं। बसि क़यामत जो मंज़र हो। तुंहिंजो जनाज़ो घर मां खॼण वक़्तु मासूम असद जवाद मूंखां पुछंदा रहिया त बाबा मां केॾांहुं पई वञे। जिन खे चयमि हू हज ते पई वञे, अवां वॾा थींदा त उहो वापसि मोटी ईंदी। सनम जे ॻोठ सां ॻाल्हियूं कयमि, बसि राति गुज़री वई। चिमियूं ॾेई मिटी दग तां खयमि, बसि राति गुज़री वई। पोइ इहो क़यामती मंज़र, इहे तुंहिंजूं मोहबतूं, इहे दिलासा, इहे प्यार, हिकु बहादुर घरवारीअ जो सहारो, हिकु महबूब सहारो, मुंहिंजी दुनिया मूंखां हमेशह दूरि हलियो वियो। कॾहिं भागनि जे बागनि में, कॾहिं किंझर किनारनि ते, हुजूमनि में तना हलंदे असां जीवन कटे छॾियो। अव्हां जी यादि खे चुमंदे असां जीवन कटे छॾियो। कॾहिं रोवंदे कॾहिं खिलंदे असां जीवन कटे छॾियो। तुंहिंजो अदा वॾे मरहूम साईं मोहम्मद हुसैन नालो हसीना रखियो हो। तूं वाक़ई बि हसीन हुई। अॼु सॼी ज़िंद मूंखे सुञाणे थी। इहो मौजज़ो बि तुंहिंजे प्यार जो आहे। मूं रातिनि जो रोई रोई जेके बि लिखियो आहे उनखे मुंहिंजा महबूब दोस्त बेहदि पसंदि बि कनि था। उहा समूरी शोहरत ऐं मुंहिंजा शाइरीअ जा 2 किताब मूं तुंहिंजे प्यार खे अर्पे छॾिया आहिनि। तो पुॼाणा सर्द सुॾका ऐं ॾुखारी शाइरी, दिलि जे धड़कन में लुछे थी दर्द वारी शाइरी। हाणे मूंखे रोअण ते को परचाइण वारो बि कोन्हे। मुंहिंजी शाइरीअ जा फाटल पना केरु संभालण वारो बि कोन्हे। महबूब पुटनि जो प्यार ऐं ॿुढड़ी अम्मा आमना ऐं भाउरनि भाइटनि जो सहारो न मिले हा त मौत सां मिली चुको हुजां हुआ। पतो पियो आहे पत्रनि मां पतो साॻियो रहियो नाहे। लॾे वें लाड़ मां शायदि लॻई लहजो पियो तरादी। वरण जी कर वॾा माण्हू विछोड़े खे न ॾेवाधी। अवी जीते वया जग में असां ई हार खाधी। तूं अॼु पीर पठे जे उन तारीख़ी माग ते सुतल आहीं जितां मुंहिंजो अक्सर गुज़रण बि थिए थो। बसि तोखे सुबुह शाम दुआउनि जा गुलाब पियो अर्पियां। मूं तुंहिंजी वसियत ते अमल कंदे असद जवाद इरम खे माउ थी पालियो ऐं प्यारु ॾिनो आहे। हा पर मूंखां पुछंदा आहिनि त बाबा अम्मा हज करण वई आहे, ॿिया सभु मोटी पिया अचनि, अम्मा कॾहिं ईंदी? असांजे तोहरनि या शादीअ में भला अची वेंदी। असां आशिकीअ में नवां रंग ओते। असां आशिकीअ में नवां रंग ओते वरी शाइरीअ खे अमूमल बनायो। गुलाबी गलीअ जे गज़ल जी इहा ख़ुशबू चरी शाइरीअ खे अमूमल बनायो। उन्हनि महबूब बचड़नि जा इहे सुवाल मूंखे केतिरो रत रुआड़ींदा हूंदा। उनजो इल्मु अहले दिलि इंसानी सम्झी सघनि था। अॼु तुंहिंजे विछड़ण खे केतिरा ई साल मुकमिल थी विया आहिनि, पर मुंहिंजे गलनि ते आलाण उहा साॻी आहे। उहे सुॾका सारूं आहिनि। मौला पाक तोखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं तुंहिंजे प्यार साह जे सॻे सां सुराहण बणिजी अॼु बि सलामत आहिनि। सदा सूर न होन गूंदर वञनि गुज़री,
परखण कारण पून शिकस्तूं शरीफ़ चए।